में जो ये स्कैनिंग मीटर्स आप देख सकते हैं मेरे पीछे जो काम चल रहा है, इसको स्कैनिंग मीटर्स मतलब ये लगेंगी अभी मुख्तलिफ ट्रांसफार्मर्स पे जो हाई लॉस एरियाज़ के ट्रांसफार्मर है। इसमें ये होगा कि जो सब मीटर्स है और मेन मीटर जो है, इसके डिफरेंस से ट्रांसफार्मर का लॉस निकलेगा। उस पे ही उस मुताबिक फिर कानूनी कार्रवाई जो डायरेक्ट कुंडा वगैरह लगाते हैं या मीटर में कोई इस तरह की कोई टेक्निकल कोई ख़राबी है या कोई लोग कोई डिलिबरेटली काम करना चाहते हैं, तो उससे फिर ये हमें ये फ़ायदा होगा कि हमें पता चलेगा इंडिविजुअल ट्रांसफार्मर पे कि कितनी चोरी कौन से एरिया में है और उसको किस तरह से उस उनसे निपटा जाए। ये इस वजह से हमें एडवांटेज है इस चीज़ का स्कैनिंग मीटर से। तो अमल आहे जेको असांखे गवर्नमेंट जी तरफ़ खां मिलियो आहे त जीअं माना चोरीअ ते कंट्रोल थियण जी नई प्रोग्राम आहे त जीअं सी टी स्कैन मीटर लॻंदा त जिते जिते लोड कनेक्शन आहिनि या चोरी आहे त उन ते असां कोशिशि कयूं था त वधि में वधि कंट्रोल थिए त जीअं असांजे इदारे खे फ़ाइदो पए ऐं अवाम खे जेको आहे सो सहूलियत मिले। जेको अवाम सां नाजाइज़ी थियनि थियूं उहे बि ख़तमु थी थियूं। चंद माण्हू आहिनि जेके माना नाजाइज़ी कनि था, बाक़ी त माण्हू बिल भरनि था, उन्हनि खे रिलीफ मिलंदो, हिन सां उहो फ़ाइदो पवंदो असांखे। पंहिंजो नौशहर फिरोज़ में तक़रीबन माना ट्रांसफार्मर ते लॻंदा। कुझु अॻु में बि हिकिड़ो पट्टीज़न रोड ते लॻो आहे, उन में असांखे काफ़ी फ़ाइदो पियो आहे, लासिस जो काफ़ी फ़ाइदो पियो आहे, लोड शेडिंग जो काफ़ी फ़ाइदो पियो आहे। इंशा ताला उन में रिलीफ मिलंदो, आवाम खे मिलंदो ऐं उन में चोरीअ जी रुकावट पैदा थींदी ऐं इंशा ताला उन में चोरी बिल्कुलु ख़तमु थी वेंदी। जीअं त असां ही मीटर लॻायूं था, अला कंदो इंशाल्लाह हिते ग़रीब आवाम खे जेके उनखे फ़ाइदो पवंदो। जेके ॾाढा मुड़ुस आहिनि जेके ज़बरदस्ती लॻाइनि था उन्हनि ते इंशाल्लाह कंट्रोल थींदो। असांजी इहा ई मुहिम आहे, तलाक कंदो 2-3 महीननि में असां ग़रीब आवाम खे वधि में वधि नौशहर वारा इंशाल्लाह फ़ाइदो ॾींदासीं।